ओ मेलो आयो रामा पीर जो गॾिजी मूंसां हलो ठाहे जथो सभई पाण नमस्कार दोस्तों, जो दोस्त गरीब खमू मारवाड़ी आई दोस्तों जेका असांजो चक नंबर 22 का जेका जथो इन जथे जा मैन अफगान शेवादारी जुमालाल साहब जा जेका असां घणे क़दर थोराईता आहियूं जेका इन तमामु नियात जी जुड़त करे ऐं तमामु नियात खे शरीक करे ऐं हर साल वांगे हिन साल वरी बि बाबे रामा पीर जो जथो कढियो आहे ऐं दोस्त जा घणा क़दर असां थोराईता आहियूं। ऐं दोस्तो जेका 102 किलो बोरी चांवरनि जो वज़न साबी असांजा जेके पलवान आहिनि उन्हनि खां साण आहे। ऐं दोस्तो जेका 120 किलोमीटर 22 चक खां टंडो अलियार जी मंज़िल आहे, इन मंज़िल में हेतिरो वज़न खणी असां सलाम पेश कयूंसि था उन असांजे पलवाननि खे जेका तमामु जेका धर्म ख़ातिर जेका काफ़ी कुझु कनि था। ऐं दोस्तो जीअं चक नंबर 22 खां जथो निकिरे थो ऐं टंडो अलियार पहुचण में तक़रीबन 1 राति ऐं 2 ॾींहं जो सफ़र हूंदो आहे ऐं किथे बि बोरी जेका आहे जेका चांवरनि जी हेठि दोस्तो न रखी वेंदी आहे ऐं उन जे मतिलबु बोरी जो जेतिरो बि वज़न आहे ऐं जीअं बि आहे उहा असांजा जेका पलवान हूंदा आहिनि उन्हनि जे मथे हूंदी आहे। ऐं बिल्कुलु दोस्तो बिल्कुलु दोस्तो जेका बोरी आहे सा बिल्कुलु बि हेठि न रखी वेंदी आहे ऐं चक नंबर 22 खां टंडो अलियार रामा पीर जे मंदर ताईं पहुचण तक बि असांजा जेके पलवान आहिनि उहे बोरी खे जेका पट ते हेठि न रखंदा आहिनि ऐं जेका बोरी रवां दवां खां जेका उते असां पहुचाईंदा आहियूं। ऐं असांजे दिलि जी जेका मनोकामना आहे ऐं यकीन कयो असांखे जेका ख़ुशी जो जेका मौक़ो हूंदो आहे असां पंहिंजे जेका ईद जो असांजो जेके दीवाली या होली जो असांजो जेका त्योहार हूंदो आहे उन त्योहार खे बि असां एतिरो न मल्हाईंदा आहियूं जेतिरो असां जेका हीअ त्योहार मल्हाईंदा आहियूं बाबे रामदेव साहिब जो जेका मेलो आहे इन जो त्योहार जेका असां वॾी धूम धाम सां मल्हाईंदा आहियूं। जय श्री राम। ओ मेलो आयो रामा पीर जो गॾिजी मूंसां हलो ठाहे जथो सभई पाण मेलो